लाहौर में अवांखे अपडेट कयूं। मुस्लिम लीग नून के सदर नवाज शरीफ की सदारत हेठ मुशावरती इजलास थियो। इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, ख्वाजा आसिफ, राणा सनावला ऐं ॿियनि शिरकत कई। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवाम रिलीफ लाइ असां में उम्मीदूं रखियो वेठा आहिनि। अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ जो चवणु आहे त मुल्क सां गॾु अवाम खे डिफॉल्ट थियण खां बचाइण बि वॾो इम्तिहान आहे। मुश्किल वक़्त में अवाम के रिलीफ फ्राहम करण असां लाइ वॾो इम्तिहान आहे। PTI जी आंदल तबाही, महांगाई ऐं ॻरा बिल खणी आई आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जो चवणु आहे त बिजली जा ॻरा बिल अवाम लाइ बर्दाश्त करण जोगा न आहिनि। अवां ख़बर शेयर कयूं। लाहौर में मुस्लिम लीग नून के सदर नवाज शरीफ की सदारत हेठ मुशावरती इजलास थियो आहे। इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, ख्वाजा आसिफ, राणा सनावला ऐं ॿियनि शिरकत कई। अवाम रिलीफ लाइ असां में उम्मीदूं रखियो वेठा आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ जो चवणु आहे त मुल्क सां गॾु अवाम खे डिफॉल्ट थियण खां बचाइण बि वॾो इम्तिहान आहे।